अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। सिंध असेंबलीअ में सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख जे तक़रीर दौरान अपोज़िशन जो हंगामो। इम्तियाज़ शेख चयो आहे त समूरे सिंध में लोड शेडिंग सबबि माण्हुनि जी ज़िंदगी अज़ाब बणियल आहे ऐं उन जो ज़िम्मेवार वफ़ाक़ आहे। तुर्कीअ जी तारीख़ी मस्जिद आया सोफिया में 86 सालनि खां पोइ पहिरियों भेरो जुमे निमाज़ अदा कई वई। तुर्क सदर तैयब उर्दुगान समेत माण्हुनि जे वॾे अंग मस्जिद में निमाज़ अदा कई। तुर्क आया सोफिया जी इमारत 15 साल पुरानी आहे। 1935 में कमाल अदा तुर्क मस्जिद खे म्यूज़ियम में तब्दील कयो हुयो। सूबाई वज़ीर नासिर शाह चयो आहे त वफ़ाक़ जी नाअहलीअ ते एहतिजाज करणो पियो त SOPs तहत एहतिजाज कंदासीं। वफ़ाक़ी वज़ीरनि जो टियों भेरो उहिदे जो कसम खयो पर खेसि जल्द कलभूषण जो वकील थियणो आहे, उन करे ॿी अरब वज़ारत छॾणी पवंदी। सिंध असेंबली आॾो मीडिया सां ॻाल्हाईंदे नासिर शाह चयो त बिलावल भुट्टो जॾहिं तक़रीर करे थो त रड़ियूं करणु शुरू कनि था। वज़ीर एज़म पंहिंजे छाड़कनि खे ॻाल्हाइण बदिरां पाण ॻाल्हाए। कलभूषण यादव जी सज़ा ख़तमु नाहे कई ऐं नई वरी खेसि को इनारो ॾिनो वियो आहे। कलभूषण खे काउंसिल रसाई ॾियूं हा त भारत आर्मी अदालत में गोड़ करे हा ऐं गॾियल क़ौमुनि जी सलामती काउंसिल में वञे हा। वफ़ाक़ी वज़ीर भारती जासूस बाबति जारी कयल ऑर्डिनेंस क़ौमी असेंबलीअ में पेश करे छॾिया। हवाबाज़ीअ वारे वफ़ाक़ी वज़ीर ग़ुलाम सरवर ख़ान चयो आहे त पायलट्स जे लाइसेंस वारो मामिलो तकरारी बणायो वियो। समूरियूं भर्तियूं 2018 खां पहिरियां थियूं। हुन वधीक चयो त माज़ीअ में जाली डिग्रियुनि ते PIA में भर्तियूं कयूं वयूं। जांच में 262 पायलट्स जा लाइसेंस शकी करार ॾिना विया। जाली भर्तियुनि खे बि सियासी रंग ॾियण जी कोशिशि कई पई वञे। मल पहलवान मसीहा जो मुंतज़िर। शाहपुर चाकर सां तालुक़ रखंदड़ मल पहलवान गुल डायरी 1 महीने खां रोड हादसे सबबि बिस्तर ते यारो मददगार ऐं मौत जे कशमकश सां विढ़ंदे। मल पहलवान जो वज़ीर आज़म इमरान ख़ान, वज़ीर आला सिंध मुराद अली शाह ऐं चेयरमैन बिलावल भुट्टो खां मदद जी अपील कंदे चयो आहे त उन्हीअ जो इलाजु कराए वञे ऐं उन्हीअ जी ज़िंदगी बचाई वञे। शुएब अली उमरानी खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।